मेहड़ में अमन अमान की बहाली समाजी बुराइयों के खिलाफ एहतजाज कंदड़ शहरी वापारी दुकानदार सहाफ़ी सियासी समाजी अखबार SUP ज़िले सदर सिकंदर सोढर शहरी तहात मेहड़ चेयरमैन न्याज़ अली बुरडो ऐं ॿियनि कारकुननि मथां मेहड़ पुलिस पारां दाख़िल कयल केसनि ख़िलाफ़ SUP तालके मेहड़ जे अॻवाननि हबीब हज़ूरी इसाक सोढर ऐं ॿियनि जी अॻवानी में SUP ऑफिस खां घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहड़ ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं पार्टी झंडा खणी मेहड़ पुलिस ऐं SSP दादो ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। हुन चयो त SUP ज़िले सदर सिकंदर सोढर शहरी तहात मेहड़ चेयरमैन न्याज़ अली बुरडो ऐं ॿियनि शहरी दुकानदारनि वापारियुनि सहाफ़ियुनि मथां थींदड़ दहशतगर्दी जे केसनि जी मज़म्मत कई था। उन्होंने चयो त असीं समूरा शहरी अमन अमान ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं समाजी बुराइयुनि जे ख़ात्मे जी घुर कयूं था। SSP दादू जे मेहड़ पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाय शहरियुनि ते केस दाख़िल करे शहरियुनि खे हिरासत करे रही आहे। हुननि चयो त असां SSP दादू ऐं मेहड़ पुलिस ॾोहारियुनि ऐं मंशात फ़रोशनि जा साथारी आहिनि। पुलिस अमन अमान करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हुननि चयो त अॼु जो असांजो इहो साॻियो ई मुतालबो आहे त असां शहरियुनि खे अमान ॾियो ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे समाजी बुराइयूं ख़त्म करे दाख़िल कयल केस ख़त्म कया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।